अस्सलाम वालेकुम दोस्तों, मैं आज पहले ताजिर के सत्तार इन वक्त लाड़काने रॉयल सिटी होटल में राइस पसी रहा हूँ जिते असांजा पुराना झूना झूना आर्टिस्ट मौजूद हैं जेके असां सां मिलण आया आहिनि ऐं उन्हनि दोस्तनि जी वॾी महिरबानी जेके पुराना स्टेज जे दौर जा तक़रीबन कोई 80-85 जे ॾहाके में 1980-85 जे ॾहाके में पुराना झूना आर्टिस्ट अदाकार स्टेज जा माहिरीन हुते मिलण आया आहिनि जिनखे असां ॾिसी परफॉर्मेंस कंदासीं, जिन्हनि खां असां सिखियासीं परफॉर्मेंस। अॼु उहो उन्हनि जी वॾी महिरबानी थी आहे, असां वटि मिलण आया आहिनि। अचो त दोस्तो मां अवां जी बि उन्हनि सां मुलाक़ात करायां ऐं उहे कहिड़ा कहिड़ा दोस्त आहिनि ऐं मूंसां गॾु जेके हिन टाइम गॾु साथ ॾींदा उहे आहिनि मोहतरम आरिफ़ कलादी साहिबु, जेको वक़्तनि वक़्तनि जेकी दोस्त ते वेठल आहिनि जेके मिलण आहिनि उन्हनि जो नाले सां ऐं उन्हनि जो जेको आहे तारीफ़ कराईंदा वेंदा। वॾी महिरबानी तव्हां दोस्त तारीफ़ कराईंदा। सब खां पहिरियों असांजो ही पुराणो साथी जंहिं स्टेज जी स्टार्टिंग कई खोड़ शहरनि में, सिंध जे शहरनि में, डायरेक्टर बहितरीन प्रोड्यूसर मोहतरम मोहम्मद मिठल गचल साहब तव्हांजी वॾी महिरबानी। तव्हां असां सां अॼु हिते मिलण आया आहियो। तव्हां सां असांजो रूह जो रिश्तो आहे, तव्हांजो असां सां जेको दिलि जो जेको रिश्तो आहे, तव्हांजी महिरबानी। कीअं महसूसु कयो पिया? ॻाल्हि इहा आहे अरबा त हीअ सिंध आहे, सिंध पंहिंजी आहे। सिंध जो कहिड़ो बि आर्टिस्ट असां वटि ईंदो असांजा ॿाहिरि आहिनि, छो त असां जॾहिं बि कंहिं सिंध जे शहर में वेंदा आहियूं त लखो इज़तूं मिलंदियूं आहिनि। ज़ाहिर आहे जेके असां वटि वरी आर्टिस्ट अचनि था, असांजो बि फ़र्ज़ु आहे असां उन्हनि खे इज़त ॾियूं ऐं महिमान नवाज़ी कयूं। तव्हांजी वॾी महिरबानी आहे, असांजे शहर में आया आहियो, तव्हांखे असां वेलकम था चऊं पंहिंजे शहर में। वॾी महिरबानी तव्हांजी सॼी टीम जी। थैंक यू सर, वॾी महिरबानी। सिंध जी ख़ूबसूरत अदाकारा जंहिंसां असांजो माना रूह जो रिश्तो पहाड़नि खां पको, आसमाननि खां मथे, असांजी सिंध जी सूंह ज़बरदस्त आर्टिस्ट, हिन वक़्तु सुपरस्टारनि में शामिल आहे मोहतरमा रीमा तुदोनियो साहिबा। जी रीमा। अस्सलाम वालेकुम यारी मदद। जे त असांजो जेको असांजो चई वियो एॾी मुंहिंजी तारीफ़ करे वियो मुंहिंजो भाउ, मुंहिंजे लाइ क़ाबिल एतिराम आरिफ़ कलादी तमामु सुठो आर्टिस्ट आहे, तमामु सुठो इंसान बि आहे ऐं जेके असांजा हींअर ॿिया बि आर्टिस्ट हिते आहिनि तमामु सुठा आहिनि। उन्हनि जी महिरबानी जेके आया ऐं मुंहिंजे फ़ोन कयनि, थैंक यू मां सभिनि खे चवां थी। उनजी महिरबानी, ॾाढी ख़ुशी थी जो ॿाहिरां आर्टिस्ट असांजे शहर जा आर्टिस्ट आहिनि, कश्मीर जा, शिकारपुर जा, नसीराबाद जा, लाड़काने जा फ़नकार आहिनि। इहे असांजे मिठल गचल कंहिं बि तारीफ़ जो मोहताज न आहे। तमामु सुठो डायरेक्ट इंसान ऐं तमामु जेको आहे न कचहरी वारो बि एतिरो अथव जिते कचहरी में वेह त माण्हू खे बोर न कंदो आहे। चवणो मिठल पियो ॻाल्हाए भले ॿिए खे मर्द में आर्टिस्ट मंगरो साहब जेको असांजो बहितरीन जो प्रोड्यूसर बि आहे, दोस्त बि आहे, हुनजा बि लख लाइ सर वॾी महिरबानी तव्हांजी। महिरबानी सर, थैंक यू। बस हो थियल आहे साईं, कोई पूरी टीम गॾु आहे। ज़रूरु हल पूरो हो जो ज़रूरु हल बाबा। ॿियो असांजो साथी असांजी टीम में शामिल आहे बहितरीन जेको सिंगर, हिन वक़्तु सुपरस्टारनि खां बि अॻिते निकिरी चुको। अल्हम्दुलिल्लाह, अल्लाह जी माना महिरबानी। ॾिसण वारनि जी सभिनी दोस्तनि खे सलाम ऐं वॾी महिरबानी आहे आरिफ़ कलादी साहिब जी ऐं सतार काजी साहिब जी ऐं सभिनी आर्टिस्टनि जी। अॼु तमामु ज़बरदस्त गैदरिंग हुई। असांजो रोज़ु हिकिड़ो शो थींदो आहे ऐं शो खां वापसीअ में यकीन सभु दोस्त गॾिजी करे हिकिड़ी गैदरिंग कंदा आहियूं ऐं ॾाढो मज़ो ईंदो आहे, ख़ूब इंजॉय कंदा आहियूं। ऐं असां चवंदा आहियूं त असांजी कचहरी में अवां बि ज़रूरु शामिलु हुजो। सो जॾहिं बि हिन ब्लॉग खे अवां ॾिसो त हिनखे लाइक ऐं शेयर ज़रूरु कजो। ख़ुशि हुजो, आबाद हुजो, सभिनी सजणनि जे लाइ खोड़ सारियूं दुआऊं, सदाईं आबाद हुजो। ऐं कलादी साहिबु हेॾा सर महिरबानी, थैंक यू सर। अब्दुल सत्तार काज़ी जो व्लॉग हमेशह असां सां जेको आहे गॾु हमेशह अपडेट जेको आहे सो थो ॾिए रोज़ाना। सर काज़ी साहिबु तव्हांखे अलाह सां आबाद। असांजो ॿियो साथी बहितरीन जेको आहे सो टिकटॉकर, बहितरीन ब्लॉगर, बहितरीन वीडियो ठाहींदड़, बहितरीन कॉमेडियन असांजो पपन परदेसी। ओ दा छा थी छो परेशान व्लॉग ठाहियूं था यार।
यार सभु ॻाल्हियूं बराबरि पर हिकिड़ी ॻाल्हि ॾाढी ख़राबु आहे तव्हांखे ख़बर आहे जिते खड़को हुते पप्पू जो टड़को शाम को सांझीअ को सोमाणी थी वई आहे हाव में चक पियो आहे ॾाढी बुख लॻी आहे अलाह जो वातो त मूंखे मानी खाराए न त ॾंदड़जी वेंदो मां